चाची सोणी पाणी ॾियाई? वॾी ॻाल्हि थी वई अॼु त वॾी ॻाल्हि थी वई। इहो सच किथां अॼु उभरियो आहे? जिथां रोज़ उभरंदो? न बा अॼु ॾखण खां उभरियो आहे। ऐं जेका मेहर वारी हीर आहे न उहा बि अॼु ॾखण खां ई पई लॻे। चाची इंसान आहियूं, कमी पेशी त थी वेंदी आहे न। जे चवे त पाणी ॾिया न त बसि पोइ हूअ बि मर्ज़ी जी मालिक आहे। ऐं पोइ वरी चवंदी आई त नूरी नथी सहे, इज़त ई नथी करे मुंहिंजी। सदको वॼाई। हाणे ईअं कर, बिस्मिल्लाह करे इहो गिलास तूं पी ऐं मूंखे ॿियो भरे आणे ॾे। छो त इहा त उञ तुंहिंजी आहे न, ॿिए जी उञ माण्हू नाहे पींदो। ख़ैर आहे चाची, तुंहिंजी अवल दिलि थी चवे न। लख थोरा मुंहिंजी राणी जा, पर मुंहिंजी दिलि चए थी छा ते? इहो तूं पी न, पी मूंखे खणी ॿियो भरे ॾिजां। ठीकु आहे, पियां थी, पोइ पंहिंजो पाण भरे पीजां। पी बिस्मिल्लाह पी। ओयो हच्चा पवे है ही नज़र आ। हाँ खुश थियो? हच्चा तोखे पवे, पंहिंजे हथनि में ई आङुरियूं कोन अथई, चई वरी मूंखे थी सॼी पई ॾकी थड़की। हथनि मां निकिरी वियो, किराईंदसि छो मां? इन में रम्ज़ आहे। रम्ज़ वरी कहिड़ी आहे? मूंखे लॻे थो या त इन गिलास में तो तावीज़ड़ो विधो या त ॿियो कुझु मिलायो अथई। भोता न हण मूं ते अजाया। आउं चवां थी बात बंदि कर, न त एल्फी घुराए चप चंबड़ाए छॾींदी सही। बने चप थी चिंबड़ाए? वाह सही। न हाणे घणो थियो, रुगो यूसुफ अचे, चवांसि थी ओको पाणी अलॻि करे। कोन थी ड्रिजा तुंहिंजे हिन यूसुफ ॾे खां। अरे जे ख़बरदार छोरे खे कयांसि त ही निभागी असांखे या मारींदी या खारींदी। मरी न पई तूं जान लाइ गॾे छॾींदी आहे। इहो मुंहिंजो बाबू बि पूरो थियो। मासी मां आहियां न, दिलजाए कर। तोखां ई त हमेशह खुटको रहियो आहे। मासी इन्हनि अमलनि जी जेका तलाफ़ी चओ सा क़बूल आहे। कुझु अमल माफ़ी जोगा न हूंदा। मासी मूं वरी बि हथ थो वधां, तव्हां खां माफ़ी थो वठां। ॾिस शायदि हिन वक़्तु मूंखे डिस्टर्ब न कर। मां त इहो ॿुधाइण लाइ आयो हुउसि त मूं कमीशन जो इम्तिहान पास कयो आहे। इहे ॾाढो तूं अॻु में बि हणी वियो हुयो। मासी ॾाढ न आहे, ही ॾिसो मुंहिंजो ऑफर लेटर, थोरे अरसे में जॉइनिंग कंदुसि। फ़िलहाल हिन बहस खे छॾ, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। फिज़ा जी तबियत सही कोन्हे। ठीकु आहे मासी, ठीकु आहे। मूंखे बि कुझु टेस्टूं कराइणियूं आहिनि, मेडिकल बि, परे ईंदुसि। अरे जीअं उनखे मारियो ई तीअं उनजे लाश खे लोड़े न पियो छॾी। जेकॾहिं लाश लोड़े छॾी सां त पोइ तुंहिंजो नालो आङूठो खणे आ जा। बाबा साईं सो बि पुलिस जे साम्हूं दम टोड़ींदे नालो खयो अथई। छा चयो मैं? सम्झे कोन? सम्झम बाबा साईं, बिल्कुलु सम्झम। उनखे अञा खणो ई पा त ॻोठ जा माण्हू अची विया। पोइ उनखे उनजे इलाइक़े में मारण जी ज़रूरत कहिड़ी? के ॿिए इलाइक़े में न पिया मारियोसि? अरे उते मारियोसां जिते माण्हू ई न हुजे। हा बाबा साईं असां मजबूर थी पियासीं, हिते हथ आयो ऐं उते ई असां हुनखे बंधक कयोसीं। अरे तूं ॿुधा त मां हुनजी पंहिंजी ज़िबानीअ खे कीअं टारियां? बाबा साईं जे पुलिस वारनि जे साम्हूं नालो खयो अथई न, तव्हां हुनखे काबू कयो, मसलो ई ख़तमु। अरे जॾहिं फारी कटिजी वई आहे त पोइ तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करी? तोखे ASP सां तकरार जी सुध कोन्हे? उहा त आहे बाबा साईं, बिल्कुलु आहे। ऐं या SP सनम हाणे त मूं मां सभु कसरूं कढंदी बाबा साईं। ओए बाबा साईं जॾहिं हाणे मुंहिंजो वारो आयो आहे न त तव्हां जूं ॿाहूं नंढियूं ऐं हथ तव्हांजा सोढ़ा थी विया आहिनि। तुंहिंजो मतिलबु छा आहे? त मां कुझु करणु नथो चाहियां? बाबा साईं
हाणे त मूंखे ईअं ई थो लॻे। गलत। अरे तूं गलत तो सोची, गलत। वरी बि मां कोशिश कयां थो। बाबा साईं त पोइ फोन खे खड़कायो न सूबेदार ॾे। हाणे तूं ईअं कर, ओसि ताईं टरी टारो कर, जेसि ताईं वञी हिन किसे खे कोताह कयां। बाबा साईं हाणे जिथे तव्हां चओ त उते वञा। हाणे मां मरां त काॾे मरां वञी? अरे जहन्नम में वञ। बाबा साईं पोइ तव्हां जहन्नम में मूंसां मिलण ईंदव? उते मां तोसां मिलण अचां? जहन्नम में? हा बाबा साईं मां तव्हांजो कमदार आहियां, ज़ाहिर मुलाक़ात ते ईंदव न। हाणे फौरन हितां निकुर, चयुमि निकुर। माफ़ी क़िबला साईं, माफ़ी, नाराज़ न थियो। अरे मूं चयो त हिते हूंदे त हर पुलिस ईंदी। वञ, वञी लांढी वसाए, ड्राए हितां पेर। ठीकु आहे सरकार, बसि मिड़ई पार त हुजेव बाबा साईं, मतां ॻाल्हि तव्हांखे विसरी वञे। सरदार सरफराज खान ते तूं हमलो कराई गई ऐं मां तोखे सुख सां रहण ॾींदुसि, न कमदार सां। असां वॾेरा ऐं सरदार जेके हूं न, उहे नांग ऐं नांग। ईअं सम्झ त कारीगर नांग। असांखे भली माण्हू बुक में खीर छो न पियारे, पर ॾंगण असांजी फितरत में शामिल। जेको असांजे अॻियां थींदो या वरी असांजे पोयां, उहो मरंदो, कुते जी मौत मरंदो। मां तोखे सुथरो कॾहिं बि कोन छॾींदुसि। सरदार साईं, सरदार साईं, छा थियो रे? सरदार साण खे अलाए छा थी वियो आहे। हल तो, मां पाणे ॾिसांसि थो। ओदार आहे कोई? उन लगी आहे, पाणी त पीआरियो। आहे कोई? पाणी त पीआरियो। बेटा न देवे और दवाई तो हाथ छोड़ना हंसते हुए उन्हीं का आवाज नहीं था। छा थियो अथसि? सही लॻी पई आहे, नब्ज़ हलेसि थी, ॻाल्हियूं त ईअं थी करी ॼण तूं का वॾी डॉक्टरियाणी हूंदी। साईं ही त हालत ॾिसो पिया, हुन में साह सत ई कोन्हे ऐं तव्हां चओ पिया त ठीकु आहे। फाला साईं मुंहिंजी तौबा सोणी चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे या न वणे। निकिरे था अलॻि। पर साहिब थोरो भेण जो ख़्यालु कयो आहे। सुठो इने में थी त पंहिंजो पाण मरी वञ। जेकॾहिं तूं मरण में देर कई न त इहो पाप मूंखे हिननि हथनि सां करणो पवंदो।
याद रखजे तोखे ज़िंदा ते कंहिं बि हालत में कोन छॾींदुसि। तोखे मारे पोइ दम पटींदुसि। तुंहिंजी सख़्तियुनि जे करे न आयो नौरोज़, मूं घर खां त न रोकिया नौरोज़ खे। पर अव्हांजो रवैयो रोकणु बराबरि आहे अम्मी। इहो सभु त मजबूरीअ में थी वेंदो आहे। का मजबूरी न आहिनि, अनाऊं आहिनि। न मूं में अना आहे न वॾाई। मां आज़ारियल आहियां तॾहिं ईअं कयूं पए। हाणे ईअं न कजांइ अम्मी, प्लीज़। त थिए न फिज़ा, जंहिंमें तूं ख़ुशि उन में मां ख़ुशि। महिरबानी अम्मी। महिरबानी न चओ, थोरो शाहिद जो ख़ौफ़ आहे। शाहिद? शाहिद कुझु बि न कंदो अम्मी। पढ़ियो लिखियो क्रिमिनल आहे शाहिद। थोरो ख़ौफ़ करणु ज़रूरी आहे। हिन खे फेस करे वठंदासीं अम्मी। हा, तूं को बिल्कुलु न कर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। फिज़ा जेको यूनिवर्सिटी न आई आहे। फिज़ा बिज़ी हुई हिन जे करे। हा, ऐं मां विसरी वियुमि। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। आंटी तव्हां फ़ोन बि न कयो। बसि कुझु परेशानियूं हुयूं। या नाराज़गी में? न न, हाणे नाराज़गी न आहे। माना त अॻ में हुई। बिल्कुलु नाराज़ हुई अम्मा। मां त माफ़ी बि वरिती हुई, तब अचण खां रोकियाई। मां त रुकिजी वियुसि, पर अॼु दिलि हथां मजबूर थी हलियो आयुसि। थैंक यू नौरोज़। डोंट बी, पंहिंजनि खे पंहिंजा ई यादि कंदा। हाणे भली तूं पंहिंजे बाबा खे मोकिल त तुंहिंजो ऐं फिज़ा जो रिश्तो तय करे छॾियो। थैंक यू सो मच आंटी, तव्हांजा एहसान। मां अॼु ई ॻोठ वेंदुसि। नौरोज़, तुंहिंजे बाबा जो नालो छा आहे? आंटी सरफराज़ ख़ान। हिते बि महफ़ूज़ न हुकमदार है। ड्राइवर खे सॼो इलाइक़ो चङी तरह ॾिठल आहे, का परेशान न थियो, बची वेंदो पाण ई। बाबा जेकर नांढी ॾिठल कोन हुयुसि त पोइ उतां जो चईंसि। उते त हर को ॾिसी सघे पियो न। क़त्ल जी एफआईआर आहे, का मज़ाक जी ॻाल्हि न आहे। बसि टैक्सी ड्राइवर पहुचे त निकिरूं था, इलाइक़ो ई छॾियूं था। सो बि देर कंदो कमदार, पुलिस पीछो छॾे ई नथी, काॾे वञूं? यार न फाटई न भागा। अची वेंदी टैक्सी, अच्छा परेशान थिया, मूंखे में मुझाए थो। उमिरि भर जे लाइ कमदारीअ खां मूं तौबा कई। बदुआ कर त सिर्फ़ गहो चढ़े। ईअं गहो कोन चढ़ंदई कमदार। हा कमदार, जेकर सरदार सपोर्ट न कंदो त पोइ फाई बि चढ़ी वेंदासीं। यार चई बीठो आहे सरदार खे। असुल सरदार जी सम्झ में ॻाल्हि नथी अचे, कुझु करे ई कोन थो। राति सरदार साईं सां मिली आयो आहे त बि कुझु बि न, का बि मदद कोन थो करे। बसि टैक्सी वारे खे चयो आहे, जीअं टैक्सी वारो हुते पहुतो न, ही इलाइक़ो ई छॾियूं था। तौबा कई मूं त कमदारीअ खां बि। हा त पोइ केॾां हलूं? इहो त ॿुधाए बि नथो न कमदार। अरे बाबा, मुंहिंजा माइट आहिनि उते हलंदासीं त ज़मानत बि कराईंदासीं, कि सरदार नवाब खे बि ॾिसंदासीं। बसि दुआ कयो त हिन इलाइक़े में निकिरूं। जेकॾहिं अची वियासीं न पुलिस जे रुख त मरी वेंदासीं असां त, ज़िंदगी जेल में सड़ी वेंदी। कमदार, इहा हक़ीक़त तो चई आहे, थी वेंदासीं वंधक। कमदार, मुंहिंजी सलाह आहे त हिन टैक्सी वारे देरि कई आहे। ईअं न कयूं त बुट ॿधी शहर हली ॿी टैक्सी कयूं। इहा सलाह बि सही आहे। जीअं ड्राइवर खे चयो न, पाण ईंदो त मोटी वेंदो। अरे पुलिस अचे, रुको भॼो, रुको। मथां चिरियो यार जमादार, सुञाण यार, अखिल बूट न थी। तू तो यार या कमदार यार, ये न कर। खामोश। सुञाणप ऐं यारी वरी कानूनी कार्रवाई वक़्त तो सोचे। कत्ल माण्हूअ जो आहे, कुकड़ जो न आहे। हाँ सही, मां के तो ॾो न आहे, उहो बि साणनि जो मिसाल आहे। पुलिस ने दोस्त, हुकुम ने गोश्त,
अरे तू भी आगार तो करी अॻियां थी हल न त सम्झे तो जमादार ईअं न करे ही भेरो छॾ तू जीअं चवंदे न तीअं कदुसि हुकुम आहे तुंहिंजो इहो थाणे ते हली साहब खे चइजांइ यार ॾाहो थी वियो सालनि जी दोस्ती आहे दोस्ती न वञा यार ईअं न कर कान्हे दोस्ती हल अॻ में थी हल हल अॻ में थी यार जमादार ईअं न कर हथु कढ यार यार आहे तुंहिंजो कया ई न तोखे बि वरी पोइ वञ धको ईअं न कर हल थाणे ते ख़बर पवंदी तुंहिंजी अरे यार कुछ ख्याल कर जमादार नूरीअ खां एतिरो परे न वञ आख़िर उहा तुंहिंजी घरवारी आहे यूसुफ हिकु भेरो नूरीअ खे सिक सां सॾु करियां यूसुफ छा थो सोची नूरी सोचां थो त वेझा रिश्ता मामूली ॻाल्हियुनि जे करे कटिजी वेंदा आहिनि कहिड़ो रिश्तो कटियो तोखां सभु कहिड़ो न कटियो आहे जॾहिं खां खट भेड़ो थियो आहे को पुछण आयो आहे को मुंहिंजे वेझो थियो आहे कंहिं बि न आहे पुछो मूंखां बिला शक किरे जो केर बि कोन्हे सभु को बीठे जो आहे जॾहिं चवंदा आहिनि त इंसानु किरंदो आहे त उन जे जिस्म जा कपिड़ा बि उन जे मथां पार लॻंदा आहिनि ही कपिड़ा बि उन जा पंहिंजा न आहिनि रहंदा जहिड़ी पोख बि तहिड़ी लुण बि हा नूरी उहा पोख त लुणा थो माउ पीउ जी पिट विड़ी उहा सज़ा हाणे मां भोॻियां थो मुंहिंजी नेत विड़ी थई धोखो कयो थी नूरी मूं तोसां को बि धोखो न आहे कयो अॼु बि मां हाज़िर आहियां माउ जे पोयां ई न नूरी न माउ खे मां कोन छॾींदुसि मतलब मुंहिंजो न ई न उमिरि भर मां तुंहिंजो आहियां नूरी जेकॾहिं दिलि सां सम्झी त ढोंग न कर दिलि सां थो चवां नूरी सोचे छॾियो अथऊं छा या मां या चाची सोणे जी चूंड कर ॿ गिदरा हिक हथ में न मापंदा आहिनि नूरी मापी वेंदा जेकॾहिं तूं ज़िद तां लही त हरगिज़ न नूरी छा आहे कॾहिं दिलि ते हथ रखी पंहिंजी माउ जे लाइ सोचजांइ मूंखे ॿुधाए त सही तूं पंहिंजी माउ जी नाफ़रमानी कंदी या तुंहिंजी माउ जी मां नाफ़रमानी कंदुसि तुंहिंजी छा सोच हूंदी छा इहो सही हूंदो फर्क़ु आहे तुंहिंजी ऐं मुंहिंजी माउ में वॾो फर्क़ु आहे फर्क़ु इहो आहे जो मां तुंहिंजी माउ खे माउ थो सम्झां तूं मुंहिंजी माउ खे माउ नथी सम्झी कियाड़ा में किरण खां अॻु में सोचजांइ ज़रूर अहिड़े प्यार जो परणो कयां ई न हा त बहितर हुयो सन हैतान छो थो ये न चो अल्लाह ना करे सही तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾे साइण अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर न बि सही तोखे वॾी ॼमार ॾे
नवाज़ नवाज़ बाबा साईं हयाई खा टक्कर छाजी आहे वठी था हलूंसि अस्पताल परेशान न थी हाणे ई ते ॾेखारे आया हुअसि बाबा साईं डॉक्टरनि शहर जो अस्पताल लाइ रिफर कयो आहे मुमकिन आहे त उते एडमिट करिणो पवे सरदार साईं हू कमदार वारा आहिनि न उहे गिरफ़्तार थी विया आहिनि अंगूठे ते चढ़े हल तूं बाबा साईं उहो तव्हांजो कमदार आहे कमदार आहे न बथिजी पियो आहे न त पोइ छा थी पियो छॾे न वठंदासीं पर बाबा साईं थी सघे थो उहो कोर्ट ताईं पहुची वञे बसि हाणे बसि ज़मानत कराए वठंदासीं तूं पंहिंजी ॻाल्हि कर कहिड़ी पंहिंजी ॻाल्हि रिश्ते लाइ राज़ी थिया या न थी विया आहिनि बाबा साईं पोइ अॼु ई हलिजे बाबा साईं पुफी जी तबियत ठीकु थिए त पोइ हलंदासीं पुफे मरे त कोन थी न अली छोकर जे पीउ सां मिली वरी मोटी था अचूं बाबा साईं फिज़ा जो पीउ न आहे हा पीउ कोन्हेसि सादगी सही आहे सनम अम्मा जेको घर आहे उहो ई सवारण ॾे धीअ नए सिर ठाराईंदासीं त पोइ संवारजांइ जेका तव्हांजी मर्ज़ी तुंहिंजे लाइ सोचणो बि आहे सनम कहिड़े सबब मां धीअ वार अछा त न कंदी आहिनि इहो फिक्र न कर मां अव्हांजी ख़िदमत किथे कई आहे मस त नौकरी मिली आहे ख़िदमत पोइ बि थी सघे थी पंहिंजो घर ज़रूरी आहे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ मां हीउ बि त मुंहिंजो ई घर आहे छो न आहे तुंहिंजो सनम त पोइ रिवायती ॻाल्हि न कर मां मूं ग़लति त न चयो सनम अम्मा ॻाल्हि सही या ग़लति जी न आहे बसि छॾ वरी छा थियो कंहिंखे छॾ मसालो दादा छा आहे कंहिंखे छॾ कुझु बि न बाबा पोइ ॿुधाए सनम हिकिड़ी ॻाल्हि मां महसूसु पियो कयां त तुंहिंजे चेहरे ते कुझु मायूसी आहे न बाबा साईं ॾिस न बाबा जेकॾहिं माण्हू औलाद जो औत नथो वठी सघे न त औलाद जो अंदरि पढ़ी सघिजे थो पुटु धीउ आहे पुटु न आहे अजीब सोच आहे तुंहिंजी छो पुटनि जहिड़ी धीउ आहे जेकॾहिं धीउ खे मूं पुटु सॾियो त को ऐप थोरी आहे बाबा इन ॻाल्हि खे ॻंढ छो था ॾियो इहा अम्मा जी न सॼे मुआशिरे जी सोच आहे है पुटु मूंखे तुंहिंजे चेहरे ते कुझु परेशानी नज़र पई अचे सबबु आहे ज़रूरु मुंहिंजी बदिली थी वई आहे बाबा रोकराइण जी कोशिश में आहियां बदिली जी बदिली मुलाज़िम जो ॾाज आहे पर बाबा बदिलियूं शदिलियूं त थींदियूं रहंदियूं आहिनि सतत बदिली छो कोई मसइलो न आहे बाबा सुतत ई वापसि बदिली कराईंदसि ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।